सिंधु दरिया सिंध जे जियापे जो ज़रियो आहे। सिंधु दरिया सिंध जे सभीता ऐं तहज़ीब आहे। तंहिं करे सिंधु दरिया मथां को बि डैम ऐं केनाल क़बूल न आहे। ही पैगाम सिंध मार्च दरिया मथां ठहंदड़ शक केनालनि खे रद्द करे इहो ॿुधाईंदासीं त हीअ सिंध असांजी आहे, इन जा मालिक ऐं वारिस असां सिंधी आहियूं। 24 नवंबर ते उन्हनि सभिनी गैरतमंदनि खे सकरन बाईपास ते दावत थो ॾियां, उते गॾु थी करे क़ौमी बदीअ जो सबूत ॾियो, पूरी दुनिया खे ॿुधायो ही सिंधु दरिया असां सिंधी क़ौम जो आहे, असांजो जियापो आहे, असांजी ज़िंदगी आहे, असांजे बचड़नि जी